अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां फराशा सब खां पहिरियां नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अपोज़िशन सां ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं। ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। इहो मुख़ालिफ़ धुर ते दारोमदार आहे त उहे कॾहिं था ॻाल्हियुनि जे मेज़ ते अचनि। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 32 रुपया लाथ सुठो समण आहे। आलमी सूरतहाल जा असर पाकिस्तान मथां बि पइजी रहिया आहिनि। माशी हालतुनि जी बहितरी लाइ ख़िते जी हालतुनि में बहितरी ज़रूरी आहे। वफ़ाक़ी काबीना डिफेंस फोर्सिस एक्ट 2026 जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेशनल कमांड एक्ट 2010 में तरमीम जी बि मंज़ूरी। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई जे अस्पताल मुंतक़िली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ हुकूमत जी नज़रसानी अपील एतिराज़ लॻाए वापसि करे छॾी। ज़रियनि मूजिबि रजिस्ट्रार ऑफिस तरफ़ां नज़रसानी दरख़्वास्त ते गुज़िरियल ॾींहुं एतिराज़ लॻाया विया हुआ। रजिस्ट्रार जा एतिराज़ ख़त्म करण बाद नज़रसानी दरख़्वास्त ॿीहर सुप्रीम कोर्ट में दाख़िल कराई वेंदी। तहरीक इंसाफ़ अॻवान ऐं बानी पीटीआई जे वकील सलमान अकरम राजा चयो आहे त सुप्रीम कोर्ट में 18 अगस्त वारे हुकुम ते अमल न करण जो हाणे को जवाज़ नाहे। अॼोको ॾींहुं फ़ैसिला तो आहे बानी पीटीआई खे अस्पताल मुंतक़िल कयो वञे। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन। 5 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस पारां ऑपरेशन रद्दुल फितना 3 तहत कार्रवायूं कयूं वयूं। पंजगोर जे इलाइक़े किले सवारनि में ऑपरेशन हिंदुस्तानी फितने जा 5 दहशतगर्द मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि दहशतगर्द वॾी कार्रवाई करण वञी रहिया हुआ। मारिजी वियल दहशतगर्द टारगेट किलिंग ऐं आपघाती हमलनि जी मनसूबाबंदी में मुलविस हुआ। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे क़ौम परस्तनि बाबति बयान ते सिंध जे सीनियर वज़ीर वज़ाहत करे छॾी। शर्जील मेमन चयो आहे त सिंध जे क़ौम परस्तनि लाइ एहतराम आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान बाबति ग़लति तासुर ॾियण जी कोशिश कई पई वञे। पंहिंजे बयान में शर्जील मेमन चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौम परस्तनि न पर अलहदगी पसंदनि जी ॻाल्हि कई। बिलावल भुट्टो मुल्क टोड़ण जी ॻाल्हि कंदड़ अलहदगी पसंदनि बाबति ॻाल्हायो। उहे अलहदगी पसंद जेके रेलवे पटड़ियुनि ते धमाका कनि था। वफ़ाक़ी हुकूमत डीज़ल 32 रुपया 63 पैसा फ़ी लीटर सस्तो करे छॾियो। पेट्रोल जे अघ में 2 रुपया 97 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़ो। डीज़ल जी नई क़ीमत 363 रुपया 6 पैसा फ़ी लीटर थी वई। पेट्रोल जो नओं अघु 337 रुपया 51 पैसा फ़ी लीटर मुक़रर। आल पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्टर्स एसोसिएशन जे सदर पारां भाड़नि में फौरी तौर 10 रुपया लाथ जो ऐलान। हुकूमत खां डीज़ल जी नई क़ीमत 1 हफ़्ते ताईं बरक़रार रखण जो मुतालबो। गड़ी यासीन में बिरादरी तकरारनि वधीक 2 हयातियूं खसे वरितियूं। ॻोठ कादिर बख़्श बिरोहीअ में बिरोही बिरादरी जे धुरियुनि में झेड़ो। नौजवान बिलावल बिरोही गोलियूं हणी क़तल। बाक़िर शाह वेझो हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान नादिर अली मारफाणी मारिजी वियो। धुरियुनि में छिकताण तेज़। पुलिस जो चवणु आहे त मारफाणी बिरादरीअ जे धुरियुनि में पुराणे 11 तकरार तां वाक़ियो पेश आयो।